नाज़िन मुल्क में गाटे टोड़ महंगाई ते अहमदपुर वासिन पारां वफ़ाक़ी सरकार मथां छूह छंडा विया आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त अहिड़ो ज़ुल्म कंहिं बि हुकूमत में न कयो वियो जेको ज़ुल्म अवाम सां पीटीआई सरकार कयो आहे। पेश आहे फारूक खंभड़ो जी हीअ रिपोर्ट। शहर में वफ़ाक़ हुकूमत तरफां जेको पेट्रोल जे क़ीमतुनि में इज़ाफ़ो करे ऐं गरीब अवाम जे मथां महांगाई वारो बम किरायो आहे। पूरी सिंध जी अहमदपुर शहर में भी जेके आम वाइपे वारियूं शयूं आहिनि उन्हनि जा के अघ आहिनि आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा, जंहिं करे गरीब ऐं जेको पोरियत अवाम आहे उहो फाका कची करण ते मजबूर आहे। अचो त उन गरीब ऐं पोरियत अवाम सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उनजो छा चवणु आहे। तेल महांगो थी वियो, गिह महांगा थी विया, आटा महांगा थी विया आहिनि, 170 तेल थी वियो आहे। असां वेलम अची विया आहियूं, गरीब माण्हू 20 स्टाफ हलिया सवारी कोन थी लॻी, बच्चा वेलम लॻा पिया आहिनि, वञूं हर शइ महांगा थी विया। मजूरी कुल 200-400 थी थिए, बच्चनि जो अन्न वठो, गिह वठो, छा वठो, कुड़म त करे कोन थो सघे, रक्षा हलाए कोन था सघूं, पेट पालण में असां ख़ुदकशी करण लाइ तयार आहियूं। ॿियो छा कयूं? हर शइ महांगी करे सॼी अथई, गिह बि 400 रुपया किलो करे सॼो अथई पियो। हे वञूं काॾे असां गरीब माण्हू। खंड महंगी, लूण मिर्च महंगो, तेल महंगो, हर शइ ज़र थी वई आहे। का शइ न रही जेका सस्ती हुजे। गरीब जो जीअण जंजाल थी वियो आहे। असां ख़ुदकुशी ते मजबूर थी विया आहियूं। बराए महिरबानी असां ग़रीबनि जो अर्ज़ु इहो ई आहे त असांखे 2 वेलनि जी मानी जो हिन हुकूमत ॾाढो मारे छॾियो आहे। पहिरियों जॾहिं इमरान खान इलेक्शन में उथियो त असां दुआयूं कंदासीं अलाह सां इमरान खान जी हुकूमत आने। हाणे त ख़ुदा जो कसम हथ खणी पिटियूं था त मुंहिंजा रब इहो ज़ालिम आमिर आंदो थी। असां ॾाढा ग़रीब आवाम ॾाढी परेशान आहे। नवाज़ शरीफ़ जी हुकूमत भली, पीपल्स पार्टी जी हुकूमत भली, हो ग़रीबनि जा हमदर्दी त हुया न, ग़रीबनि जो साथ त ॾींदा न। गिह चढ़ी वियो, तेल चढ़ी वियो, पेट्रोल चढ़ी वियो, खंड चढ़ी वई, पीरो चढ़ी वियो, पीरे कीअं चवंदा उहो वठंदा मेला था, मेले में पूरी कोन्हे 1000 भरियूं 25,000 जा मसाला भरियूं, सामान बंदि पियो आहे, बेरोज़गार वेठा आहियूं। पुरज़ोर अपील था कयूं त महांगाई खे हटायो ऐं ग़रीबनि जो गौर कयो। तमामु माण्हू पची नथा सघनि, कमायूं 500 रुपया 400 रुपया, सो बि क़िस्मत न ॾियारी लॻे। इन में असां घर जूं पूरायूं कयूं या बीमारी बढ़ी जूं, असां तमामु मजबूर थी विया आहियूं। ऐं हीअ हुकूमत तमामु नाअहल आहे। बची वियल माण्हू रोज़गार में एॾी तंगी आहे जो पूरी नथी पए। एॾो तेल महांगो थियो आहे जेकॾहिं कोई रोज़गार कोई कमु करणु अचे नथो, महीनो देरि थी पुॼी थो वञे। असां मुस्किन माण्हू आहियूं, एॾी महांगाई आहे जो बेअंदाज़ महांगाई थी वई आहे। में अरसलान अमन खंभड़ो सां गॾु फारूक अमन खंभड़ो, धरती टीवी।